ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। कराची जे सिंध बॉय स्काउट ऑडिटोरियम में मरकज़ी तंज़ीम आज़ादारी पाकिस्तान तरफ़ां निशान हुसैनियत एवार्ड ॾियण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें 150 खां वधीक शख़्सियतुनि खे बहितर ख़िदमतुनि एवज़ शील्डियूं ॾिनियूं वयूं। तक़रीब में तंज़ीम आज़ादारी जे मरकज़ी सदर SM नकी, वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार वक़ार महदी, अब्बास हैदर, अलामा बाक़िर ज़ैदी, कौसर नियाज़ी, महशर नकवी, नाज़र नकवी, निसार कलंदरी, अलामा महमूद मूसा, इब्रार हुसैन, आलिम शाह ऐं ॿियनि सां गॾु शिया आलिमनि, मनक़बत पढ़ंदड़ ऐं स्काउट जी रज़ाकार मर्द, औरत ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे वक़ार महदी चयो त निशान हुसैनियत एवार्ड मिलणु खेनि कंहिं एज़ाज़ खां घटि नाहे। हुन चयो त उहे क़ौमूं हमेशह ज़िंदा हूंदियूं आहिनि जेकी पंहिंजे मुहसिननि खे अकेलो न आहिनि छॾींदियूं ऐं शहर जे अमन लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। मुल्क में अमन ऐं भाईचारे लाइ कोशिश आहियूं। तक़रीब खे ख़िताब कंदे SM नकी चयो त अॼु उन्हनि शख़्सियतुनि खे एवार्ड सां नवाज़ियो वियो आहे जेकी पंहिंजे मुल्की क़ौमी दिफ़ा ऐं पंहिंजे शोबे में वतन अज़ीज़ जी ख़िदमत करे रहिया आहिनि। हुन चयो त अॼु के इलेक्ट्रिक सैलानी वेलफेयर, पुलिस डिपार्टमेंट ऐं ॿियनि खातनि में बहितर कारकर्दगीअ खे उन्हनि खे एवार्ड ॾिना विया आहिनि त जीअं उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई थी सघे। वॾा ख़ुशि नसीब आहिनि जिन खे अल्लाह पाक दीन ऐं दुनिया जी ख़िदमत लाइ चूंडे थो। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक अबुल, बे न्यूज़ मलीर।